वेलकम नाज़रीन, अहम ख़बर शामिल कियो। मुल्क में खंड जो ज़ख़ीरो ऐं क़ीमत मुस्तहकम रखण लाइ हुकूमत वॾो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खंड जी एक्सपोर्ट ते पाबंदी लॻाए छॾी आहे। खंड जी स्मगलिंग ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अवाम जी ज़रूरत खे पहिरियां पूरो करिणो आहे ऐं क़ीमत खे मुस्तहकम करिणो आहे। ज़ख़ीरो कंदड़नि, नाजाइज़ मुनाफ़िख़ोरनि ऐं हथरादू खोट पैदा कंदड़नि सां सख़्ती सां मुंहुं ॾिनो वञे। तव्हांखे ॿुधायूं पिया, मुल्क में खंड जो ज़ख़ीरो ऐं क़ीमत मुस्तहकम रखण लाइ हुकूमत वॾो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खंड जी एक्सपोर्ट ते पाबंदी लॻाए छॾी आहे। खंड जी स्मगलिंग ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ क़ुर्बान बलोच सां। क़ुर्बान, आगाह कजो, हुकूमत पारां खंड जो ज़ख़ीरो ऐं क़ीमत मुस्तहकम रखण लाइ वॾो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु अहम हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे ऐं इन हवाले सां जेके हुकूमती इदारनि खे हिदायतूं जारी कयूं वियूं त मुल्क मां जेका खंड जी एक्सपोर्ट आहे उहा बिल्कुलु बंदि कई वञे ऐं जेका ज़ख़ीरा अंदोज़ी आहे उन ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अहिड़ो फ़ैसिलो खंड जे क़ीमतनि में कमी करण ऐं क़ीमतूं मुस्तहकम रखण जे हवाले सां कयो आहे। रमज़ान दौरान वफ़ाक़ी हुकूमत यूटिलिटी स्टोर ते खंड जी क़ीमत फ़ी किलो 70 रुपया मुक़ररु कई वई, पर उन जे बावजूदि मार्केट में जेका खंड जी जी क़ीमत आहे उन में कमी न अची सघी, जंहिंजो सबबु इहो हो त काफ़ी अरसे खां खंड एक्सपोर्ट थिए पई, जंहिं करे क़ीमतूं वधनि पियूं। अहिड़ी मामले जी रोशनी में वज़ीर आज़म हिकिड़ो नओं फ़ैसिलो अॼोको कयो आहे ऐं हिदायतूं जारी कयूं त खंड जी एक्सपोर्ट बंदि कई वञे ऐं ज़ख़ीरा अंदोज़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे मार्केट में खंड जी फ़राहमी खे यकीनी बनायो वञे। ठीकु आहे क़ुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां गॾु करण लाइ।